टंडो गुलाम हैदर मां ख़बर ईंदा लुत यूथ अगवान ज़िले टंडो मोहम्मद खान रईस हिदायतुल्ला चांग महबूब खान चांग साबिक चेयरमैन टाउन कमेटी टंडो गुलाम हैदर तरफां वज़ीर आला सिंध जे मावन खसूसी मोहतरम सैयद कासिम नवीद कमर शाह सालगिरह तकरीब हैदर प्लेस शादी हाल में वॾे शान शौकत सां मल्हाई वई। संदसि वरी ॼमार लाइ दुआ घुरी वई। उन मौके ते यूथ अगवान ज़िले टंडो मोहम्मद खान रईस हिदायतुल्ला चांग महबूब खान चांग साबिक चेयरमैन टाउन कमेटी टंडो गुलाम हैदर जो चवण हो त अॼोको ॾींहुं असां लाइ इंतहाई खुशियुनि भरियो आहे जो अॼु शहज़ादे सैयद कासिम नवीद कमर जो जनम ॾींहुं आहे ऐं असां धणी दर दुआगू आहियूं त रब साईं ग़रीबनि जे हमदर्द शहज़ादे सैयद कासिम नवीद कमर खे सुठी सिहत ऐं वरी ज़िंदगी सां नवाज़े। उन मौके ते तालका ऐं टाउन यूनियन काउंसिलनि जा चेयरमैन ऐं PP वर्कर उहिदेदार पिणु वॾे अंग में मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।